अवांखे अपडेट कंदालू। अहम ख़बर है मीरपुर माथिलोमा ॻोठ जानड़ वासू जो रहवासी गुलज़ार अहमद ऐं राहिब वासू बाज़ियाब न थी सघिया आहिनि। अवांखे अपडेट कंदालू। अहम ख़बर है मीरपुर माथिलोमा धाड़ियलनि मुगवियुनि जे वारसनि खां 1 करोड़ रुपया भोंग तलब करे वरितो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है, अवां सां शेयर कंदालू। वारसनि जो चवणु आहे त मुगवियुनि खे बाज़ियाब करायो वञे। असां ग़रीब आहियूं, 1 करोड़ रुपया किथां आणियूं। अवांखे आगाही ॾींदालू। ब्रेकिंग न्यूज़ है, मीरपुर माथिलोमा ॻोठ जानड़ वासू जो रहवासी गुलज़ार अहमद ऐं राहिब वासू बाज़ियाब न थी सघिया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं मीरपुर माथिलोमा लतीफ़ बसीर खां। जी लतीफ़, अपडेट कजो। जी बिल्कुल, ही आंदर सुंदराणी थाणनि जी हद आहे। ॻोठ जानड़ वासो जा जेके 2 फोरियत आहिनि, राहिब वासो ऐं गुलज़ार वासो, मुबैना तौर 5 ॾींहंनि खां अगवा थियल आहिनि। उनजे चवणु आहे त जेके मुगल जा वारसनि जो चवणु आहे त धाड़ेलनि पारां 1 करोड़ रुपया भोंग तलब कयो वियो आहे। गुज़िरियल 5 ॾींहंनि खां वठी असां परेशान आहियूं, हद जे थाणनि ते वञूं था पिया, पोइ बि असांजी ॿुधण जे लाइ तयारु न आहे। हुनखे घोटी गॾोगॾु DIG सखर IG सिंध खां मुतालबो कयो आहे त जेके फोरियत आहिनि इन्हनि खे बाज़ियाब कराए वञो। असां ग़रीब आहियूं, असां वटि एतिरा पैसा न आहिनि जो असां भोंग करे सघूं। हीअ ॻोठ फोरियत आहिनि जेके 5 ॾींहंनि खां वठी मोबाइल अगवा थियल आहिनि। इहो बि चवणो त कचे हुया जेके माल वठण उतां ई अगवा थिया आहिनि, धाड़ेलनि पारां फ़ोन करे 1 करोड़ रुपया भोंग कयो आहे। महिरबानी अवां जी आगाह करण लाइ।